PPMA ने डॉक्टर नफ़ीसा शाह चयो आहे त कोरोना वायरस सबबि सिंध में ॿारनि जी तालीम शदीद मुतासिर थी आहे। हज़ारनि जी तादाद में ॿार तालीम खां परे थी विया। वायरस सबबि स्कूलनि जो निज़ाम पिणु मुतासिर थियो आहे। सिंध हुकूमत स्कूलनि सां लाॻापियल मसइलनि खे हल करण जी कोशिश करे रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन सचल ऑडिटोरियम खैरपुर में स्कूलनि लाइ फर्नीचर विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त सिंध जे स्कूलनि में उस्तादनि जी खोट खे पूरो करण लाइ उमेदवारनि खां टेस्ट वठण वारो सिलसिलो जारी आहे। जल्द उस्तादनि जी खोट खे पूरो कयो वेंदो। हुन चयो त जेके ॿार तइलीमी इदारनि में हुजणु घुरिजनि उहे पोरियो करे रहिया आहिनि। गुरबत सबबि तालीम हासिल न करे सघंदड़ खैरपुर ज़िले सां तालुक़ु रखंदड़नि खे स्कॉलरशिप ॾेई उन्हनि खे तालीम जे मैदान में अॻभरो करणु चाहियूं था। हुन चयो त पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते तालीमी इदारनि खे फ़ाल ऐं बहितर बणाइण जा जतन करे रहिया आहियूं। तक़रीब के डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी फैज़ अली जिस्काणी, लियाकत ख़ासखेली, मोहम्मद यूसुफ बुगटी, हमीदुल्लाह महर, PP अॻवान ताहिर इम्तियाज़ पुलपोटरो, अली शेर मकोल ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।